सोटर आलम खान हिते ई बीहण लाइ चयो आहे या अॻिते हलूं? हिते बीहण लाइ चयो आहे। मिठल सुल्तान वारनि खे इहा ख़बर आहे त अॼु सोटर आलम खान अस्पताल खां घर पियो अचे। जेकॾहिं हू अॻिते निकिरी वञनि त वरियाम अॻिते मेन रोड आहे ऐं उन सां केतिरियूं गाॾियूं ऐं कारूं अचनि थियूं पयूं। सुल्तान वारनि खे कहिड़ी ख़बर पवंदी त आलम खान कहिड़ी गाॾीअ में आहे? जॾहिं असां ॻोठ तरफ़ लड़ंदासीं न त पोइ सुल्तान वारनि खे ख़बर पवंदी। गंद ज़रूर कंदो। वरियाम गंद कयईं त पोइ मुंहुं ॾेई वठंदासीं। सुल्तान चइबो त अॼु मुकम्मल तयारी में आयो। गुलाम कुछ भी थी पे अज कुछ भी थी पे आलम खान के जिंदा सलामत ॻोठ नाहे मोकिलणो। अचो अदा। या अल्लाह तू खैर कजे। हाणे त ही ॻोठ रहण जे क़ाबिल ई नाहे रहियो। मालिक तू रहम कजे। हलड़ी सियाणी हल जल्दी पंहिंजे घर वञ। वञी कड़ो ॾेई सुम्ही रह। कमदार वॾे ख़बर तैयारी करे छॾी अथई पूरी? जी बाबल साईं, सिर्फ तव्हां जो ही इंतजार हो। बाबा साईं पहिरियों हिकड़ी फोनड़ी करे आलम खान खां पुछी त ॾिसो त अञा अस्पताल में अॼु तो निकिरी चुको आहे। 10-15 मिनट थिया कमदार, हू त निकिरी चुका हूंदा। असांखे देर थी वई हूंदी निकिरण जी कर। जेकॾहिं असां देर कई न आलम खान ॻोठ तरफ़ पके ॾांहुं लड़ंदो। ये सुल्तान है न वॾो गंद कंदो, उनखे रोकण लाज़मी आहे। निकरण जी कर बाबा। मालिक तू रहम कर असां ते, रहम कर, मुंहिंजो करम कर असां ते। मुंहिंजे इन टिनी निभागन छोरनि जे मथां जेको शैतान सवार आहे, उन शैतान खे तू ई पल मुंहिंजा मालिक, उन शैतान खे तू ई पल। अदी तू केतिरियूं बि दुआऊं घुरी पर असां पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हयो आहे। पोइ ॿुधा इहे दुआऊं अखामंदियूं? उन मासूम जे अखियुनि मां किरंदड़ लुड़कनि जो अज़ाब असांजे मथां अचणो त आहे न था, पर हू वरी बि रहमान रहीम आहे। मथां असां गुनाहगारनि जे मथां रहम करे। आमीन। अल्लाह कंदो त मुसीबत टरंदी अदी। तमाम केर भी फ़ाइदु न कंदो। तमाम मोर्चा बंद थी वञो ऐं पंहिंजा चेपर छिके छॾियो ऐं मुंहिंजी हक़ल जो इंतज़ार कजो। वञो। आलम खान तव्हां कार में हलो त असां मोटरसाइकिल ते अचूं था। मिठल हिन वक़्तु गाॾी ते हलण बेवकूफ़ी आहे। कार खे वापसि था कयूं। बाक़ी चाचा खे चओ था त मोटरसाइकिल काहे हले घर, पाण पंध था हलूं। चाचा साईं तव्हां मोटरसाइकिल काहे हले?
चल पाण इन रस्ते सां हलंदासीं। बता सुल्तान चवे त आलम खान वाट मटाए वियो, पर अॼु मां इहो सुल्तान खे ॿुधाइण थो चाहियां त आलम खान उहो दरियाव आहे जितां वहे उतां वाटूं ठाहे। अचो मूंसां। चवंदा आहिनि त ॻोह खे खणे खुटी पुछाए शिकारी जा घर। आलम खान पंहिंजे बलूंगड़नि सां गॾु हिन तरफ़ अची रहियो आहे। होशियारी वठो, हिननि मां केर बि जिंदा सलामत वापसि न वञे। आलम खान का पहिरियां ई इन्ही कुरड़ पख जो शिकार करणो पवंदो। चाहे सुल्तान जहिड़े शिकारी जे हथनि मां शिकार खसियो आहे। दुआ कर राणी त खेरन सां तुंहिंजा ॿाहिरि घर ताईं पहुचनि। भाॼाई अलाह कंदो खेरन सां अदावारा घर पुॼी वेंदा। मुंहिंजो पाण साह मुठि में आहे। राणी तुंहिंजो साह त रुगो मुठि में आहे, पर मां त हाणे साह खणी बि नथी सघां। राणी जेकॾहिं कुझु बि आलम खे थियो न त मां जी कान सघंदसि। भाॼाई सुबुह बि मल्हार ऐं गुलू असांजी गिठीअ में बंदूकूं भरियूं बीठा चवनि पिया त आलम खे घर पहुचण ई न ॾींदासीं। हा राणी वॾा ॾाहिण आहिनि मुआ, रुगो झेड़ो झेड़ो कंदा था वतन। इन्हनि मोहन खे तरको बहाना घुर्जनि। जेकॾहिं वरियाम इहो कमु न करे आ त वरी ॿियो को बहानो करे असां सां विढ़नि आ। इन्हनि मोहन जी त झेड़े खां सवा मानी हज़म को नथी थिए। हा भाॼाई जेकॾहिं सोट वरियाम उन्हनि जी भेण खे न भॼाए वञी आ त अहिड़ियूं मुसीबतूं असांजे मथां अचनि ई न। हा मोहन खे अलाह ईमान ॾींदो, अदावारनि खां डरी पासो कंदा। अलाह कंदो राणी त आलमारा खेरन सां अदा सुल्तान तव्हांजी मुठ में आहे, उन खे थोरो समझायोसि त मुंहिंजे पुट सां अजायो न खौंसनि। मञा थो माई जादो, मञा थो त मिठल असांजो कुझु बि न आहे बिगाड़ियो, पर हो आलम खान वारनि सां गॾु घुमंदो थो वते। चवीस त उन्हनि खां पासो करे जेकॾहिं बंदूकुनि जा मुंहं खुलिया ऐं गोलियूं हलियूं त इहे गोलियूं इहो न ॾिसंदियूं त साम्हूं केरु आहे। माई जादो तूं थोरो सोच त आलम खान वारनि सुल्तान वारनि सां वॾियूं बेवाजिबियूं कयूं। पहिरियां हुनजी भेण भॼायूं, मस वञी ठापुर थी त इन छोरे पुनल वरी अदे अकबर खान जी छोकिरी भॼाई। उन खां पोइ आलम इनी मल्हार खे घिटीअ में पाण बि अहिड़ो कुटियो। इन ते सुल्तान वारनि वञी आलम खान मथां फायर कया त वरी हेॾो वरियाम सुल्तान जे घर में घिड़ी वञी सुल्तान जी माईअ खे मारी। हाणे तूं छा थी समझी त सुल्तान वारा माठ करे वेंदा? सुल्तान वारा मूं साम्हूं कसम खणी विया आहिनि
त हाणे आलम खान जे पूरे खानदान खे जेसी ताईं चट न कंदा सुख सां न वेहंदा। इन करे चवां थो माई जादो, इन करे चवां थो त मिठल पराई दुश्मनी में पंहिंजा हथ न सेके। ता तू पाण ॿुधा कि जेके अॼुकल्ह जा छोकिरा आहिनि से माउ पीउ जो चवण वठंदा आहिनि। अदी तू पाण खणी वञी पंहिंजे छोकिरे खे सम्झाए, छो न तूं आलम खान वारनि जो पासो छॾे। तू छा थी सम्झी? मूं कोशिश न कई हूंदी, पर हू सम्झे ई नथो त मां छा कयां? त पोइ कफन वठी रख पंहिंजे छोरे जे लाइ। अॼु आलम खान वारा अस्पताल मां अचणा आहिनि ऐं सुल्तान वारा रस्ते में वेठल आहिनि उन्हनि जे लाइ। जेकॾहिं मिठल बि उन्हनि सां गॾु आहे त सुल्तान कंहिंखे बि कोन छॾींदो, छो त सुल्तान वारा पूरी पूरी तयारी सां वियल आहिनि। या अल्लाह साईं तू ख़ैर कजा। अदा मां हाणे वञी जाड़े खे मोकिलियां थी त मिठल खे सम्झाए वठी अचेसि। वञ माई वञ, वञी पंहिंजे छोकिरे खे सम्झाए, हिकु पुट अथई, जेकॾहिं न हुनखे कुझु थी वियो पोइ तव्हां ॿई जी सघंदव। बस मां हाणे वञी जाड़े खे मोकिलियांसि थी त मिठल खे सम्झाए वठी अचेसि। इन्ही छोरे मिठल जे मथे में बि वॾी मिख आहे। जेसी ताईं धक न खाईंदो सुधरंदो कोन। शुक्र थियो जो खेरन जो तव्हां घर पहुची वियो। तो छा समझो तो सुल्तान वारा असांखे रस्ते में पूरो करे छॾींदा ऐं असां घर न पुॼी सघंदासीं? पूरे ॻोठ में फड़फोट पियल हुई त अॼु वॾो ज़्यान थींदो। ये तो मालिक जा किरोड़ कुर्ब जो इन मुसीबत के टारे छॾी। हाँ भाॼाई, इहो कूड़ न हुयो, वॾो झेड़ो थिया। इहो तो शुक्र अल्लाह जो वॾो अकबर खान टाइम ते पहुची वियो। इहा तो सुल्तान जी हयाती हुई जो विच में अकबर खान अची वियो। पुट शुक्र थियो जो झेड़ो ठही वियो, न त बंदूक जा मुंह खुलंदा त कंहिंजो बि मुंह कोन ॾिसंदा। का बि ख़बर न पया त कंहिंजी गोली कंहिंखे थी लॻे। चाचा इहा हाणे जल्द ख़बर पवंदी त हिन ॻोठ में सुल्तान थो रहे या असां। त जेतिरो थी सघे झेड़े खे टार। असांजो पलांद उन तरफ़ नथो लॻे, पर अञा सुल्तान वारनि जा पलांद असां तरफ़ था रहनि। उन लाइ तव्हांखे सब्र करणो पवंदो। अकबर खान पूरे कम जे मथां पानी फेरे छॾियो। जेकॾहिं 10 मिंट हिकिड़ा 10 मिंट देर अचे हा न त सभिनी खे लेटाए छॾियो आहे। ग़लती कयई सुल्तान, ग़लती कयई। मां त चवां पियो पहिरीं गोली ठोकी अकबर खान जे सीने में आ। हाथी खे लेटाइण एतिरो आसान न आहे राणा खान। जेकॾहिं इहा ॻाल्हि हुई त पोइ तूं पाण छो न हली? अदा जेकॾहिं तव्हां सां गॾु न हुयो त छा थी पियो? कोहराम खान त तव्हां सां गॾु हुयो न। तव्हांखे ख़बर आहे न त कोहराम जी माना कोहराम। अंबनि जूं सिकूं अंबड़ियूं न आहिनि लाहींदियूं कोहराम। हाणे अकबर खान ठा करण जी कोशिश कंदो। तुंहिंजो छा रायो आहे? अकबर खान ठा कंदो या न सुल्तान? सवाल ही पैदा ना आहे। जो सालिम खान वारनि सां ठा कयूं, हाणे मरंदा मरी वेंदासीं, पर ठा कॾहिं बि न कंदासीं। मां बि इहो ई थो चाहियां सुल्तान त जेसी ताईं आलम खान या हुनजो हिकु हमरा नथो लेटाई ठा हुन कजाए। ठा जो त सवाल ही पैदा नथो थिए राणा। जेकॾहिं अकबर खान असांखे घुरायो ऐं ठा जूं ॻाल्हियूं कयई त अहिड़ा शर्त रखंदोसांस जो आलम खान ॻाल्हियुनि में ई भॼी वेंदो। चिदवा ये मोबाइल संभाले रख। ईअं न त वरी तुंहिंजे पीउ खे ख़बर पवे। जेकॾहिं हुनखे तो घणा दफ़ा सम्झायो अहिड़ो कमु न कंदो कर। तूं कोन थो मुड़ी। हाणे मां को गैर न आहियां। जेकॾहिं आहियां त छा थी पियो? ख़ैर पहिड़ा कम न आहिनि कंदा जहिड़ो कमु तूं पियो करी। मां त सम्झां थो त तूं पंहिंजे अहिड़े पीउ जो पुटु ई न आहीं। अकबर खान बस कमी न कंहिंजा जा। मां तोखे इज़त सां सम्झायां पियो, तूं सम्झी कोन थो। मां खिचीअ में ईंदो रहंदुसि। तूं छा कंदे?
बात पियो नी केतर दफ़ा ने मुतो के इज्जत सां समझायो आहे गरीब को तो समझी अकबर खान तो मूंसां सुठो नाहे कयो हाणे मां तोखे ॿुधाईंदुसि जेकॾहिं तूं हिन ॻोठ में कंधु खणी घुमण जॾो रहे न त मुंहिंजो नालो मटाए छॾजांइ अहिड़ो बेइज़्तो कंदुसि तोखे जो घर खां ॿाहिरि निकिरण जहिड़ो न रहंदे अहिड़ा जेकॾहिं मां ईअं न करे सघियुसि न त मुंहिंजे मुंहं ते दांगी घुमाए सॼे ॻोठ में घुमाइजांइ अदो दोस्त ही फोन आउन दा गलाण ओ इते वेही गलाए न असा तो के चक्कण ना दीजा अदा बाहर भी गलाए परे थोड़ी तो अदा दोस्त वोस्त कोनेस याड़ी कई आए असा जे भा उन सा गलाइंदो आहे खुदा जी कुदरत आ हाणे मल्हार भी इश्क तो करे अड़ी या केड़ी बेवकूफ छोरी आ जो इंसान इश्क थी करे अलाए दा या त खबर मुखे भी कान थी अलाए छोरी आ अलाए छोरो आ थाप न हूंदो ही ये यो को छोरो आ जो कई माई जी आवाज में गलाए करे इनको बैलेंस तो वठे मल्हार के चरियो कंदो हूंदो बाकी केड़ी छोरी जी फिटी आ जो इंसान इश्क कंदी अरे भाई छोरी अरे भाई होश कर अकबर होश कर तू विच में निकल पड़ी थी कोई तो छोरी जो दिमाग खराब किया केतरो माफ के आने के छोरी तो मुके घिचे में घुमण देनो कौन छडियो ॿीहर ग़लती करे तो घुटो ॾेई मारे छॾजांस माफ कर माफी दे अंदर तो बीठी हां एक कमरे में हली बेहो कमरे में छो सवाल छो थी पुछे हल कमरे में अरे छोरा वने करे तो बियो छाड़े हां देखे चई छोरा जी आई मां सतोरी सा शादी कया तो तू मुझे घर जा चक्कर काटण शुरू कया न अरे मां को रुपए करे था जा अरे कदे चक्कर काटिया न तू करे डिठो आ मुके अज डिठो आहे पुठी ता खल लाए छड़ी तो थाए तू पाण के समझे छा तो मलूक जी बी मल ॾिठी काने तू मुची न लगी रे मां तो केने तो चवा त मां चवा तो कढो छा कदे मुके मत हाथ कर दे मार दे तो छड़ी बात है काते की बात क्या हो गई पूरी बात तो बात जो छड़े सतोरी खसेगा ओ मके अरे जुल्म दियो कार दियो छेड़ो थी पियो किथे अरे पंजे दरे दे सामो कैसा अरे वरम बाबे के मोचड़ा में कम गुलू थे मारो चलो तो हां समझे छा तो बात छड़ी बाबा के काटे जी
सताए त छा करियां। हा हुन जो प्यार रुलाए त छा करियां। मुखां त हू हिकिड़ो पल भी नथी विसरे, मूसां नथी जे निभाए त छा करियां। अरे छोरा कई ॼणा मूंसां गॾिजी हलो त हली सावण खे था हजूं ऐं रेस वॾे खे बि चओ तेनी छोरे खां असांखे फ़ैसिलो वठी ॾे। अचो ये दुनिया आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। ये दुनिया